वर्ल्ड कप के हवाले से अव्हांखे ॿुधाईंदासीं। न्यूज़ीलैंड श्रीलंका के 5 विकेट सां शिकस्त ॾेई छॾी आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। न्यूज़ीलैंड जे श्रीलंका के शिकस्त पाकिस्तान जो सेमीफाइनल में पहुचण जूं उम्मीदूं घटिजी वयूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। क्रिकेट वर्ल्ड कप के हवाले से न्यूज़ीलैंड श्रीलंका के 5 विकेटनि तां शिकस्त ॾेई छॾी आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया त न्यूज़ीलैंड 10 पॉइंट्स हासिल करे वरितियूं। सेमीफाइनल में पहुचण जा रोशन इम्कान आहिनि। न्यूज़ीलैंड जे श्रीलंका के शिकस्त पाकिस्तान जो सेमीफाइनल में पहुचण जूं उम्मीदूं घटिजी वयूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। न्यूज़ीलैंड श्रीलंका के शिकस्त ॾेई छॾी आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। वर्ल्ड कप के हवाले से न्यूज़ीलैंड श्रीलंका के 5 विकेट सां शिकस्त ॾेई छॾी आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। न्यूज़ीलैंड श्रीलंका के शिकस्त ॾेई छॾी आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे स्पोर्ट्स एंकर पर्सन मुजाहिद सोलंकी। जी मुजाहिद, न्यूज़ीलैंड श्रीलंका के 5 विकेट सां शिकस्त ॾेई छॾी आहे। बिल्कुल रोशनी 13 क्रिकेट वर्ल्ड कप की अहम मैच इन हवाले सां अॼु जी मैच सेमीफाइनल में पहुचंदड़ टीम जो फैसलो थोड़ो आसान थी वेंदो ऐं ख़ासि करे सभिनी जूं नज़रूं जेके हुयूं उहे इन मैच ते कुतल हुयूं। ख़ासि करे पाकिस्तान के हवाले सां त जेकॾहिं अॼु न्यूज़ीलैंड की टीम इन मैच में शिकस्त खाए थी ऐं पाकिस्तान इंग्लैंड के खिलाफ कामयाबी हासिल करे थो त पाकिस्तान सेमीफाइनल लाइ क्वालिफाई करे वठंदो। पर अॼु न्यूज़ीलैंड की टीम शानदार कमबैक कियो आहे ऐं 5 विकेटुनि तां उन श्रीलंका के शिकस्त ॾेई ग्रुप जेको आहे पॉइंट टेबल ते चौथी पोजीशन हासिल करे वरिती आहे। मजमूई तौर ते 9 मैचिस मां उन 5 मैचिस में कामयाबी हासिल कई आहे। 10 में उन्हनि खे शिकस्त मिली आहे। अहिड़ी तरह सां 10 पॉइंट सां चौथे नंबर ते, पहिरें नंबर ते इंडिया आहे 16 पॉइंट सां, साउथ अफ्रीका आहे 2 नंबर ते 12 पॉइंट सां ऐं ऑस्ट्रेलिया आहे 3 नंबर ते 12 पॉइंट सां। त अॼु न्यूज़ीलैंड की टीम भी जेकी आहे उहा कामयाबी हासिल करे 10 पॉइंट हासिल करे चुकी आहे। हाणे पाकिस्तान की मैच जेकी आहे उहा इंग्लैंड सां रहियल आहे 11 तारीख़ ते ऐं अफगानिस्तान जी मैच रहियल आहे साउथ अफ्रीका के खिलाफ। तो सुभाणे साउथ अफ्रीका ऐं अफगानिस्तान की मैच का पोजीशन क्लियर थी वेंदी पाकिस्तान के लिए। अगर मैच खटे तो ऐं उन सां गॾु रन रेट केतिरो हूंदो त पोइ पाकिस्तान के सेमीफाइनल में पहुचण के इम्कान आहिनि उहे ज़ाहिर थींदा। पर अॼु पहिरियों बैटिंग करण जो फैसलो कयो, फील्डिंग करण जो फैसलो कयो न्यूज़ीलैंड टीम के कप्तान ऐं तिनका 10 रांदीगरनि जेके मखसूस सॼी टीम हुई उहा सिर्फ़ 171 रन ठाहे आउट थी वई 47.4 ओवर में ऐं उन्हनि जो हाईएस्ट स्कोरर हो कौशल परेरा हो 51 रन जी इनिंग खेॾी। महेश शेख शाना 38 रन जी इनिंग खेॾे टॉप बैटर रहा। न्यूज़ीलैंड की बॉलिंग की ॻाल्हि कजे तो उन्हनि में ट्रेंट बोल्ट 3 विकेटूं हासिल कयूं, लोकी फर्गूसन 2 विकेटूं हासिल कयूं, निखिल साटलर 2 विकेटूं हासिल कयूं, राचन रविंद्रा भी 2 विकेटूं हासिल कयूं। अहिड़ी तरह सां 172 रन जो टारगेट हुयो न्यूज़ीलैंड के इन मैच में कामयाबी लाइ जेको उन्हनि 23.2 ओवरनि में 5 विकेटनि जो नुक़सान ते पूरो करे वरितो ऐं जंहिंमें अहम किरदार अदा कयो आहे 45 रन की इनिंग खेॾी डेवन कॉनवॉय 42 रन कयो, राचन रविंद्रा इन ॿिन्ही ओपनर्स कामयाबी की बुनियाद विधी ऐं हेठि डेरल मिचल जेको आहे उन 43 रन की इनिंग खेॾी। अहिड़ी तरह सां न्यूज़ीलैंड इन अहम मैच में कामयाबी हासिल कई आहे। श्रीलंका के 5 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी आहे ऐं श्रीलंका हिन मेगा इवेंट जी सेमीफाइनल दौड़ में ॿाहिरि थी वियो आहे ऐं उन खां अलावा हाणे सभिनी जी नज़रूं जेके आहिनि उहे अफगानिस्तान ऐं ॾखण अफ्रीका जी मैच सां गॾु पाकिस्तान ऐं इंग्लैंड जी टीमुनि विच में जेकी शेड्यूल मैच आहे उन ते खुतल आहिनि। जी रोशनी। ठीक है मुजाहिद, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील ॾियण लाइ।